जोही तालुके में कैंसर जो मुज़ी मर्ज़ ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। उन जा कहिड़ा सबब आहिनि ऐं कीअं थो ही वधे, तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसो था त हिते मल्टीनेशनल कंपनियूं ऐं ॻोठ गॾोगॾु आहिनि, जेके ॻोठ 15 खां 20 फुट जे मुफ़ासिले ते घर आहिनि। इन समेत सॼे जोही तालुके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कैंसर जी बीमारी तेज़ी सां वधी रही आहे। अचो त इन सिलसिले में इलाइक़े वासियुनि ॻोठाणनि खां मालूम कयूं त कैंसर वधण जा कहिड़ा सबब आहिनि ऐं ही जेका माहौलियाती आलूदगी आहे उन जा कहिड़ा असर पवनि था। अदा पहिरीं ॻाल्हि त हिते पहिरीं हुई BHP कंपनी, उहो हिकिड़ो केमिकल जेको बोरनि में विझंदी आहे, उहो केमिकल हिकिड़ी जाइ ते कठे कंदी आहे, उहो मसाला विझंदी आहे, उहो खणाए तां ॿाहिरि छॾाईंदी आहे। हाणे आयल आहे हुते OPPL कंपनी, पाकिस्तानी कंपनी आहे, उहो हुते किचिरो हिकिड़ी जाइ ते कठे आहे, उन में अहिड़ो केमिकल विधो अथनि उहो हवा में पखिड़िजी रहियो आहे। हिते तक़रीबन 5-7 किलोमीटर जे अंदरि में हू वायरस हवा में फैलिजे थो, बीमारियूं थो ॾिए। बाक़ाइदे सां काफ़ी माण्हू असांजा कैंसर में मुब्तला थी विया आहिनि, काफ़ी ॿिनि बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। पाणी त बे इंतिहा चहिरो आहे, हीअ पाणी आहे दादू खां थो अचे पोइ बि उहो चहिरो आहे। हिन पाणी एतिरो हिन केमिकल हवा में पखिड़िजी रहियो आहे ऐं ज़मीन में जज़ब थी रहियो आहे। का बि हिते असां वटि टीम अॼु ताईं न आई आहे। असां काफ़ी टाइम खां वठी हुते OPPL कंपनी जा ॾाढो धरणो भञी वेठासीं त हीअ किचिरो ख़तमु कयो वञे, पर उन जो को रीज़न हिन महिल ताईं न निकितो आहे। उहा ई बीमारी हिन महिल अञा ताईं पखिड़िजी रहंदी आहे। अॼु ताईं 18-20 साल थिया आहिनि, अॼु ताईं केर बि न पुछणु आयो आहे त हिते बीमारी छाजे करे आहिनि, कहिड़े हिसाब सां असां तव्हांजी कहिड़ी हेल्प कयूं। हिते का हॉस्पिटल बि अहिड़ी न आहे त जेको माण्हू इलाजु कराए सघे। हिते एतिरी गंदगी इन केमिकल फिरियल आहे, तव्हां इन वेंदो केमिकल वञी ॾिसी अचो त केतिरो केमिकल आहे जेको हवा जे ज़रिए माण्हुनि में मुब्तला थो थिए। असांजे आसपास जेके ॿिया ॻोठ आहिनि, वली मोहम्मद आहे, मोहम्मद रमज़ान आहे, फैज़ मोहम्मद आहे, जुमो लिगारी आहे, नूर अहमद आहे, अलादाद फ़क़ीर आहे, ॿिया इलाही सारा 30-35 ॻोठ आहिनि। उते कैंसर एतिरो त वधी वियो आहे, तमामु हद खां वधीक। फैज़ मोहम्मद लिगारी में 2-3 माण्हू इंतकाल करे आहिनि, जंहिंमें साईं मौलवी हो गुलाम नकी लिगारी ऐं माशूक अली लिगारी ऐं ॿिया बि इलाही सारा। मतिलबु त हे 2-2.5 सालनि में 15 खां 20 जे लॻभॻि माण्हू जेके आहिनि सिर्फ़ु कैंसर जे करे ई इंतकाल करे विया आहिनि। जेकॾहिं ॾिसिजे त हीअ हिकु तमामु वॾो रेशियो आहे ऐं इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं असां वस वारनि अमलदारनि खे अपील था कयूं, हथ ॿधे गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी इन जी तहक़ीक़ थियणु खपे ऐं इन जो को हल निकिरणु खपे। 4-5 महीने थी विया आहिनि। पहिरियां मूंखे थोरी ॻोड़ी थी गले में, हिते ॾेखारियूं कोन पई छूटे, पोइ हले वियुसि लाल बत्ती, मुंहिंजो ऑपरेशन करायां। उते हुननि मूंखे महीनो टिकायो, ऑपरेशन कोन कयो साईं, कोन कयो। पोइ मूंखे तकलीफ़ पई थिए, मां हलियो वियुसि कराची जना में मुंहिंजो ॾेखारियां। जना वारनि मूंखे उते मां 2 ॾींहं रुलियो, पर हुननि बि दाख़िला मूंखे न ॾिनी। एॾा 12 माण्हू मरिया, असां बि हल मरूं हलाए हलूं, को मदद लाइ का टीम कान थी अचे, न का शइ, को हक़मंदी माण्हू थो अचे साईं। हिते माना नुक़सानु ॾेई सघे थी शासन खे, या असां जेको साह खणूं था त इन में असांखे नुक़सानकार आहे। इन जे करे बीमारियूं पैदा थियनि थियूं। बीमारियूं साईं घणियूं थी, हुन लाइ केतिरियूं हिन महिल त ॿुधाईंदा कैंसर आहे, इहो आहे, घणियूं बीमारियूं ॿुधाइनि पिया था। हिननि जा इहे जेके तलाव आहिनि इहे खुलियल आहिनि, अॻु में अञा थोरो गोरा हुआ त बंदिश हूंदी, हिन महिल जेको आहे इहे खुलिया पिया आहिनि। सर हवा जो रुख जॾहिं अचे थो उन पासे वञे थी, जंहिं पासे हवा जो रुख अचे थो उन पासे अचे थी। जानवरनि खे असांखे तकलीफ़ आहे सर। ॿियो जरनि जा पाणी ख़राबु थी विया आहिनि सर। हे जेको हिते बोर कयो अथनि हिकिड़ो, जे ज़मीन में पाणी था छॾे ॾियनि, इहो नारो प्लांट वारो, इन मां इहे नुक़सान आहिनि असांखे। हुकूमत खे घुर्जे त इन सिलसिले में फौरी तौर ते एक्शन वठी ऐं जेके जोही तालुके जा कैंसर मुतासिर इलाइक़ा आहिनि उते टीमूं मोकिले ऐं सर्वे कराए इलाइक़े जे माण्हुनि खे दवाऊं ऐं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कैमरा टीम सां गॾु हाकिम लगारी, टाइम न्यूज़, जोही।